उमर क़ैद जी सज़ा ॿुधायल मीरपुर माथिलो जे प्रोफेसर नवतन लाल के आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। नवतन लाल तौहीन अदालत जे इल्ज़ाम हेठि ॿुधायल उमर क़ैद जी सज़ा ख़िलाफ़ अपील दाख़िल कराए हुई। अदालत प्रोफेसर खे जी अपील मंज़ूर कंदे ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾिनो आहे। सखर में ॿुधायूं पिया सिंध हाई कोर्ट बेंच उमर क़ैद जी सज़ा ॿुधायल मीरपुर माथेलो जे प्रोफेसर खे आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। प्रोफेसर तौहीन अदालत जे इल्ज़ाम हेठि ॿुधायल उमर क़ैद जी सज़ा ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई हुई। अदालत प्रोफेसर नवतन लाल जी अपील मंज़ूर कंदे ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾिनो आहे। 2022 में 5th एडिशनल सेशन कोर्ट सखर प्रोफेसर नवतन लाल के उमर क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। सखर में ख़बर ॾियूं पिया सिंध हाई कोर्ट बेंच उमर क़ैद जी सज़ा ॿुधायल मीरपुर माथेलो जे प्रोफेसर खे आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। उमर क़ैद वारी सज़ा कलदम करार ॾेई वई आहे। अवांखे ॿुधायूं पिया खेसि आज़ाद करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। सखर में ॿुधायूं पिया जिथे सिंध हाई कोर्ट बेंच उमर क़ैद जी सज़ा ॿुधायल मीरपुर माथेलो जे प्रोफेसर खे आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। नवतन लाल तौहीन अदालत जे इल्ज़ाम हेठि ॿुधायल उमर क़ैद जी सज़ा ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई हुई, जंहिंखां पोइ अवांखे ॿुधायूं पिया सज़ा कलदम करार ॾिनी वई। खेसि आज़ाद करण जो हुक्म ॾिनो वियो आहे। अदालत प्रोफेसर नवतन लाल जी अपील मंज़ूर कंदे ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो आहे। 2022 में 5th एडिशनल सेशन कोर्ट सखर प्रोफेसर नवतन लाल के उमर क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? जी मानूर, बिल्कुल सिंध हाई कोर्ट बेंच सखर तरफ़ां गुस्ताखी वारे केस में उमर क़ैद जी सज़ा ॿुधायल जवाबदार प्रोफेसर नवतन लाल के जी अपील मंज़ूर कंदे खेसि आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इसमें मिलियल ॼाण मूजिबि अदालत ट्रायल कोर्ट जे उमर क़ैद वारी सज़ा वारो जेको फ़ैसिलो आहे उहो कलदम करार ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बेंच सखर जे सीनियर जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो नवतन लाल के गुस्ताखी वारे केस में उमर क़ैद जी जेका सज़ा ख़िलाफ़ जेका जेका दरख़्वास्त दाख़िल अपील आहे उनजी ॿुधणी कई, जंहिं दौरान तव्हांखे ॿुधाईंदा हलूं साल 2022 में 5th एडिशनल सेशन कोर्ट पारां जवाबदार नवतन लाल खे ॾोह साबित थियण ते उमर क़ैद जी सज़ा ॿुधाई। साल 2019 में मीरपुर माथेलो में प्रोफेसर नवतन लाल ख़िलाफ़ गुस्ताखी करण जो केस ताक़ीद कयो वियो हो। जवाबदार 2019 ठीकु आहे फारूक सुमरो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी अव्हांजी।